अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साथियों, दोस्तों, भाइरो ऐं भेनरो, जे सिंध जे साईं जी एम सैद। पाण आमतौर ते कॾहिं कॾहिं ॻाल्हि ॿोल कंदा रहंदा आहियूं, पर पंहिंजी अॼोकी जेका मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल आहे उहा सिंध में सिंधी औरतुनि जे ख़िलाफ़ु जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां आहे। हींअर ताज़ो हिकिड़ो वाक़ियो थियो। हिकिड़ी पठाण न्याणी जेका आहे उहा सिंध पुलिस बाज़ियाब कराई ऐं उनखे वारसनि जे हवाले कयो। सुठी ॻाल्हि आहे जो पाण चऊं था त न्याणियूं औरतूं कहिड़ी बि क़ौम जूं हुजनि उहे एतिराम लाइक़ु आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो एतिराम आहे। सिंध जे समाज में हूअं बि औरत जो एतिराम रहियो आहे। तंहिंजे करे का बि औरत अॻुवा थियणु न खपे, का बि न्याणी अॻुवा न थियणु खपे। पर जेकॾहिं अहिड़ो को वाक़ियो थिए थो त उहो फौरी तौर ते हल थी वञणु घुरिजे। सो असांखे इन मामले ते ख़ुशी थी आहे त उहा न्याणी पंहिंजे वारसनि जे हवाले थी वई आहे। पर साॻिए वक़्तु सिंध में ॿिया मामला जेके इन औरतुनि जे हवाले सां उहे मौजूदु आहिनि। फज़ीला सरकी साला साल असां मुतालबा कंदा था अचूं, जा माइट एहतजाज कंदा मुतालबो कंदा था अचनि, पर उहा न्याणी बाज़ियाब नथी थिए। हालांकि उनखे मुंहिंजे ख़्याल में 15 खां 20 साल थी विया हूंदा उन न्याणी खे, ठुल जी फज़ीला सरकी खे सिंध हुकूमत उहा बाज़ियाब नथी कराए सघे। प्रिया कुमारी अगवा आहे, नंढड़ी न्याणी आहे, उनखे खणी विया आहिनि। उन जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त पीपल्स पार्टी सां लाॻापो रखंदड़ बासर सैद फैमिली, उन्हनि वटि जेको सो क़ैद आहे इहा न्याणी या जेके बि उनजे बारे में ॻाल्हियूं हलनि थियूं, पर कंहिं बि हवाले सां सिंध पुलिस को क़दम कोन खणी सघी आहे। सिंध हुकूमत जे कननि ते का बि जूं नथी सुरे त हिकिड़ी न्याणी अॻुवा आहे उहा बाज़ियाब कराइजे। उजाला परवीन उहा अॻुवा थी वई आहे, सोलंगियुनि जी न्याणी आहे। सिंध हुकूमत या सिंध पुलिस उन खे बाज़ियाब कराइण जे लाइ को बि तहरुक नथी वठे। ताक़त जेकॾहिं अमल में अचे थी, माण्हू कानून हथ में खणंदा त कानून हरकत में अचे थो। जेकॾहिं कंहिं वटि ताक़त आहे त उन्हनि जूं न्याणियूं जेके आहिनि से बाज़ियाब थियनि थियूं। मिसकिननि जूं न्याणियूं जेके आहिनि उहे बाज़ियाब नथियूं थियनि। असीं चवंदा त इन क़िस्म जो जेको बि अमल आहे उहो इम्तियाज़ी अमल आहे, उहो बंदि थियणु घुरिजे बिना तफ़रीक़ जे। न्याणी कंहिंजी बि हुजे, कहिड़े बि तबिके सां लाॻापियल हुजे, कहिड़ी बि सियासी धुर सां लाॻापियल हुजे, कहिड़ी बि क़ौम सां लाॻापियल हुजे, उहो लाॻापो बेमाना आहे। इन जे करे जो न्याणी न्याणी थींदी आहे उहा हर सूरत में आज़ादु थियणु घुरिजे। जीअं सिंध क़ौमी पार्टी पारां असीं इहा घुर था करियूं त सिंध में जेके बि न्याणियूं अॻुवा थियल आहिनि, जेके बि न्याणियूं क़तल थियल आहिनि ऐं उनजा क़ातिल आज़ादु आहिनि, उन्हनि समूरनि सां इंसाफ़ कयो वञे। अॻुवा थियल न्याणियूं बाज़ियाब करायो। क़ातिल जेके आज़ादु घुमंदा वतन उन्हनि खे गिरफ़्तार करियो। इंसाफ़ खे यकीनी बणायो त जीअं अन्याय जो, ज़ुल्म जो, अॻवान जो ऐं क़तल जो जेको सो ख़ात्मो थी सघे। हीउ वतन जेको आहे सो औरत नवाज़ वतन रहियो आहे, उनखे औरत दुश्मन वतन न बणायो। औरतुनि जे ख़िलाफ़ु हर क़िस्म जूं कारवायूं बंदि थियणु घुरिजनि। सिंध हुकूमत ऐं उनजा जेके कर्ता धर्ता आहिनि उन्हनि खे इन मामले में अमल करणु खपे, क़दम खणणु खपे। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस ज़िमेदार आहिनि त उहे पंहिंजे शहरियुनि जी जान, माल ऐं इज़त नफ़्स जो तहफ़ुज़ कनि। जंहिंजे करे असीं इहो मुतालबो था करियूं त समूरियूं अॻुवा थियल न्याणियूं बाज़ियाब करायूं। महिरबानी।